मौसम जे हवाले सां गॾु मां आहियां नज़ीर बमरो। जीअं त 18 तारीख़ ते जेको स्पेल सिंध में अचिणो हुयो, जंहिंजे बारे में असां अॻु में अपडेट कयो हुओ, उहो अॼु सिंध जे सरहदुनि मां निकिरी रहियो आहे ऐं राजस्थान तरफ़ वञी रहियो आहे। हीउ सिस्टम सिंध जे कराची वारे इलाइक़े में ठहियो ऐं उतां खां गुज़रंदो, काछे खां, नूरियाबाद खां, मांझंद खां गुज़रंदो, हाला खां, मटियारीअ खां, खिपरो खां, सांगड़ जे इलाइक़नि मां बरसाति ऐं गड़ो वसाईंदो ऐं राजस्थान तरफ़ हलियो वियो। नंढो सिस्टम हुयो ऐं एतिरो ख़तरनाक सिस्टम न हो, पर चंद हंधनि ते खिवण गोड़ सां गॾु ऐं गड़े सां गॾु बरसाति वसाए वियो। त अॼु असां तव्हांखे सुभाणे ऐं उन खां बाद जे वक़्त जे लाइ थोरी आगाही ॾियूं था त छा थींदो। त हिन वक़्तु ॾिठो वञे त जेके ओलह जे सिस्टम अचण वारा इलाइक़ा आहिनि, जिथां ओलह जो सिस्टम ईंदो आहे ऐं सिंध में दाख़िलु थींदो आहे, बलूचिस्तान में दाख़िलु थींदो आहे, उहे इलाइक़ा आहिनि अरब कंट्रीज़, ओमान, यूनाइटेड अरब इमारात। उते हिन वक़्तु कुझु बि न आहे, आसमान साफ़ थी चुको आहे ऐं इन जे लाइ सिंध में कंहिं बि सिस्टम अचण जो हाणे फ़िलहालु इम्कानु कोन्हे ऐं 2-3 ॾींहं बल्कि उन खां वधीक वक़्त जे लाइ बिल्कुलु बरसाति जो को इम्कानु कोन्हे। सिंध में कोन्हे, बाक़ी ॿिया इलाइक़ा जीअं कोयटा ऐं ज़ूब, लोरलाई, डेरा इस्माइल खान, पिशावर वारा इलाइक़ा, बनू जा इलाइक़ा, इस्लामाबाद, जेहलम ऐं अपर पंजाब, सरगोदा वग़ैरह, गुजरांवाला जा इलाइक़ा, लाहौर में बरसाति पइजी सघे थी, फैसलाबाद में बरसाति पइजी सघे थी, उन्हनि इलाइक़नि में इम्कानु आहे ऐं गिलगित बल्तिस्तान में बर्फ़बारी ऐं बरसाति जो इम्कानु मौजूदु आहे ऐं कश्मीर में बि बरसाति वसी सघे थी। त असां सिंध जे हवाले सां इहो ई चवंदासीं त सिंध में हाणे बरसाति जो को ख़तरो कोन्हे। इन जे लाइ अवां बिल्कुलु पुरसुकून रहो। अव्हांखे असां बिल्कुलु खिवण वारी पोज़ीशन ॾेखारियूं था। हीउ खिवण जो नक्शो आहे। हाणे सिंध में चंद हंधनि ते जीअं खिपरो ऐं खिपरो खां अॻिते बॉर्डर वारा इलाइक़ा, उते खिवण हली रही आहे, पर ॿियनि इलाइक़नि में ख़तमु थी चुकी आहे ऐं इन्हनि इलाइक़नि मां हीउ सिस्टम राजस्थान तरफ़ वञी, जैसलमेर तरफ़ वञी अॻिते वञी ख़तमु थी वेंदो ऐं सिंध में बरसाति ख़तमु थी वेंदी। जीअं जीअं बरसाति जा ख़तरा सिंध में पैदा थींदा, असां अव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं। अव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, पेज खे लाइक कयो ऐं जेकॾहिं को सुवालु हुजे त अव्हां कमेंट में पुछी सघो था ऐं पोस्ट खे शेयर करे सघो था। महिरबानी।